समारोह में मनशात फिरोशन जो राज कायम इंसानियत तोड़े चूंडियल नुमाइंदनि मुंहुं मां ॿिड़ कन कढी। समारोह शहर मनशात फिरोशन के हवाले। मनशात फिरोशन पारां तारीख़ी मनशियात पाबंदी बावजूद समूरा रिकॉर्ड तोड़े छॾिया। मनशात फिरोशन पारां दुकानदारनि खे सरेआम मनशियत विकिरो करण जा होका। तव्हां बग़ैर कंहिं ख़ौफ़ ऐं डप जे सफ़ीना आदाब रॉयल किंग गुटको माओ सरेआम विकिणो। पुलिस की ज़िम्मेवारी असांजी आहे। पुलिस वारा पंहिंजा सुठा दोस्त आहिनि। तव्हां डप न कयो। जॾहिं ज़रियनि मूजिब मिलियल ॼाण समारोह में पुलिस एहलकार जिन जा नाला जल्द ज़ाहिर कया वेंदा। पुलिस एहलकार मनशियात फिरोशन जा मददगार बणियल आहिनि। असीं मुतालबो था कयूं IG सिंध DIG मीरपुर ख़ास SSP उमरकोट खां त इन्हनि मनशियात फिरोशन ऐं हिननि जे साथारनि पुलिस एहलकारनि जे ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। रिपोर्ट डॉक्टर M लाल वाघाणी डिवीज़नल ब्यूरो चीफ समारोह।